करमपुर लगू नापरकोट थाने याद में बाफ्ता आगू कतल तल गोड मेहरान बिजानी रवासी नौजवान गुलाम हैदर बिजानी अब्दुल रशीद बिजानी वाक्य जो केस दाखिल न थियण खिलाफ वारसन पारां राशिद बिजानी जलाल बिजानी गुलाम कादर बिजानी सुलेमान बिजानी ॿियनि जी अॻुवाणी में क़ुरान पाक हथनि में खणी कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे रोड ते धरणो ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। धरणे सां रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं टिगियूं कतारूं लॻी वियूं और आख़िर में यादि रहे त मक़तूल नौजवाननि जे वारसनि जो इल्ज़ाम आहे त असांजे नौजवाननि खे पुलिस क़तल कयो आहे। डीआईजी लाड़काणे जे वारसनि सां मुलाक़ात ऐं जुड़ियल कमेटी बि केस में अॻु भराई न करे सघी। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।